गालियूं गालियूं मस्किरियूं कबर में लो त मलाक नेरन मंजन गड्डे दींदई हिक कुटको दींदई पासरियूं भजी पेंदई याद रख किवियूं नांग माकोड़ा विछू कबर में पिया दंगींदई पर जे हिन के सुञाती चवंदई ई निंड कर ये पेरी रात घोट कुंवार सां आराम हिन जो कदर को नहीं रत जा दया पार करे आयो कुरान बदर जो मैदान खून सांगारो ऊट जो मैदान खून सांगारो करबला जो मैदान खून सांगारो वो कुरान हजरत उस्मान जंजी तिलावत पियो करे धक्को लगो वे रत जा कतरात कुरान ते लगान वो कुरान मदीने आलिया में रखियो आ कुरान खून सां गाढ़ो लगो पियो आ उन्हीअ जान सिर ॾिनई पर कुरान के न छजे नथो वणे न मर्दन के न माइन के कुरान जॾहिं लथो कबर में पोइ ख़बर पवंदई ड्रामा तमाशा मस्किरी जेको हिन कुर्सीअ ते वेहे उनके चओ या कुरान ॿुधाए या नबीअ जो फरमान ॻाल्हियूं असांखे न खपनि उहो कुरान ॿुधाए जेको नबीअनि जे सरदार ते नाज़िल कयई ॿुधण वारा भी मस्करीअ में खुश कराइण वारा भी मस्करीअ में जलसे वारा खुश बस ये जबल डारे विझंदो आ कुरान लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह कुरान जबलन ते नाज़िल क्या जबल पुरजा पुरजा थी एडी इन में ताकत वरी तो जइन्ना अरज़ना लामानत अलस्समावात सुभान अल्लाह तक गयो थकल हो तो हथ कढूं जान छुटे नारे तकबीर शारे कुरान अज़मते कुरान नारे तकबीर अलस समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैना यहमिलनहा वअशफक़न मिनहा वहमलहल इंसान आशिक रब आसमान जमीन जबलन के अब हमारे कंधे अदाहिरे कंधे कुरान जो बार खणो सभिनी इनकार कयो जबलन चयो पुरजा पुरजा थी वेंदा आसमान इनकार क्यों जमीन अल्लाह अकबर हिन कुरान जो बार बहादुरन जे सरदार मोहम्मद मुस्तफा कयो आ जंहिंजो हेजो सीनो मुबारक ओ जे आशिक़ रसूल जो त हिन के पढ़ो बुध हिन के सुञाण या नबी जे फरमान के सुञाण अल्लाह जड़ी पेरियों आयत कुरान जी नाज़िल थी इकरा बिस्मि रब्बिकल लज़ी खलक़ हवा गालायो जिब्रील खणी आयो नबी से हेतरो प्यादक अम्मा खदीजतुल कुबरा के फरमायो खदीजा जी मुंजा सोना सुभान अल्लाह चो जी जे मते वही आयो कुरान जी आयत नाज़िल थी
वरी छा थी वियो इहो त जलसो करायो हो तुझे पावर हुयो हो तुझे तेल हुयो वरी झट बि चइजां जनरेटर ख़राब थियो सत ॻाल्हियूं अल्लाह मारे कन्यो नबी साईं दकिन पिया अम्मा खदीजतुल कुबरा के चयूं ज़म्मिलूनी सुभान अल्लाह कंबल मुंहिंजे मथां विझ मां ॿुधायां थो इहो वाज़ इन करे थो कयां त हिन जो क़दुरु कयो सुभान अल्लाह क़ुरान जो क़दुरु कयो न त ॾुखिया थींदव पाणी अखियुनि मां ख़तम थी वेंदो रत जा नार वहंदा पर ॿेड़ियूं हलाए त हली वञनि ख़ुदा खे रहम न ईंदो अॼु क़ुरान ॿुधी अखियुनि मां पाणी वाह कहिड़ो ज़मीन ते किरण न ॾींदो मां अॻे ई माफ़ीअ जो ऐलान कंदो ये तौबा कने त मदियूं मेटे मथों नेकियूं लिखाईंदो आहे गुनाह धोई छॾींदो आहे तौबा कर अल्लाह नबी ज़ंगे अम्मा खदीजतुल कुबरा छा थी चए सुभान अल्लाह घर वारियूं अहिड़ियूं हुजनि न तूं असां छोकिरो बीमार आहे भाॼी कोन्हे लटा खगरी आहे हे कम करणो आहे मर्द परेशान हयादार घर वारी हूंदी चवंदड़ घबराए न हिन महिल ते रब न छॾियो आहे न छॾीं अम्मा खदीजतुल कुबरा भी नबी ज़ंगे थी जे सोना घबराए न उन रब न तोखे छॾियो आहे न छॾीं एतिरो पिया ॾकिन हुज़ूर जन हे क़ुरान जो ॿार का मज़ाक कई असांखे घर वेठे मिलियो आहे क़दुरु कोन्हे वॾी ताक़त आहे चओ क़ुरान सिर जाननि ॾिना न क़ुरान जी दामन छॾियो न मोहम्मद मुस्तफा जी ग़ुलामी छॾियो तारियूं चओ सुभान अल्लाह वो साहबी मदीने में पुगो मारे कंडे हुजूर हिकिड़े साहबीअ खे चयो अंसार खे हिनखे माल मां हिसो ॾे कंहिं ॾिनो मास ॿिए खे दिल जॻह मां हिसो ॾे कंहिं ॾिनो मास हिसो ॾिनो हाणे क़ुरान छा थो चए ओ मुंहिंजा महबूबा इल्म खे नाज़माए उलाइक हुमुल मुमिनूना हक़ा असांजो आवाज़ हिन क़ुराननि खे वंदो ॿोड़नि खे क़ुरान पढ़े त अंदरि ठरे नौजवान जवानीअ जे मस्तीअ में मस्तियूं अल्लाह ॿोड़ा चवंदा जान हली वञे हिनखे न छॾींदा कई माण्हू असां ॾिठासीं जेके कलमो पढ़ंदे दुनिया खे छॾे विया असां नंढड़ा तालिब मदरसे पढ़ंदासीं हिकिड़ो माण्हू मरी वियो अल्लाह रोयासीं त हुन जवान खे जेको दुनिया छॾे हो हीअ तस्वीर हथ में रब जो ज़िक्र पियो करे हीअ मणे में हथ पियो हो उते जो दम परवासी मौत जे ज़िक्र वारो
वारो मौत हुजे, कुरान वारो मौत हुजे, हुजूर ते दुरूद पढ़ण वारो छा थो जे कुरान फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह अंदर डरे दो सड़े सड़ाई दो मोमिन जो अंदर कुरान सां ठहंदो मुनाफिक जो यहूदीअ जो भंगीअ जो ओड जो हिंदूअ जो यहूदीअ जो नसारे जो कादियानीअ जो अंदर कुरान सां सड़ंदो आहे मोमिन जो अंदर ठहंदो आहे पढ़ंदो तव्हां इहे न धड़ो जीअं बर्फ़ पाणीअ में इंशाअल्लाह हिन जे मोहब्बत जे करे रब 8 ई दर जन्नत जा खोले भला जे न मां कुरान जे लफ़्ज़नि खे रब क़बूल करे पुछा वारो त कोन्हे वो मर्ज़ी जो मालिक या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ए ईमान वारो डिजो मां अल्लाह कंहिंखो ॾाढो गलो ये आगे मुझे डिजण जो हक़ आहे कंहिंजो हक़ आहे पैदा कंहिंजो आहे अल्लाह चुप कर जे पैदा कयो आहे डिजण जो हक़ उन्हीअ जो हेॾे मारे कदुर बि उन्हीअ जो बजाए हाणे जंहिंजो कदुर करणु हक़ आहे मा कदरुल्लाह हक़ कदरी इन्नल्लाह लकवियुन अज़ीज़ गालियों काढे कने आ तो कुरान ॿुधाए जेको कब्र में कम अचई न उन्हीं जो कदर बजाए आयो जंहिंजो कदर करणो हक़ आहे मथी आयत में चई वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून ये तो न मरो मरो तो मुसलमान थी मरो यहूदी थी न मरो नसारो थी न मरो कादियानी थी न मरो मुशरिक थी न मरो मुनाफिक थी न मरो मरे त कलमे सां मरो तो वहवा थी वञई तो तुझे जनाज़े में माण्हू था अचनि पर मलाइक बि कुरान वणे नथो अगे हल तो खबर पवे ना हे ॻाल्हाइण वारो किताब तुझे बदिरां रब सां ॻाल्हाईंदो हिन सां लेखो न कर ये भी बेजार थी बेंदई हे तुझे बदिरां रब सां ॻाल्हाए तोखां तेस ताईं परे न वेंदी जेस ताईं जन्नत में जाइ न वठी अज कुरान वारा मानुन के नथा वणन पर हिनन जो क़यामत ॾींहुं उॾामण ॾिसजां मथे उॾामण मानू चवंदा वज़ीरन अमीरन नवाबन कामरान अल्लाह अकबर वर्दी मिलंदी हे कुरान वारा था उॾामिया वञनि कुरान थो उॾायूं वञे सूरत बकर नबी तो फरमाए सजो पर बणबी सूरत आल इमरान खबो पर कुरान आशिक के परन में उड़ारे रब सां मिलाई चवंदन ए ओ थी तुझो रब
जिन काबे दे मुजाहिद हेदे आ हलो वे वो थी तुझो रब जंहिंजो काबे दे मुंह करे सजदा कने वो थी तुझो रब जंहिंजे नाले ते खैर खैरातूं कई बुखिया खारायई उघाड़ा ढकायई मस्जिदूं ठारायई जंहिंजा ज़िक्र कयई या अय्युहल्लज़ीना आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा ईमान वारो घणे में घणो माखे याद कहेंगे याद क्यों मानू कहीं क्यों इज्जत कहीं दी हुस्न दी नहीं लिबास दी नहीं घरवारी दी नहीं अकेलो है घरवारी नहीं जोड़ो कयो पीढ़ी पैदा कई माए निसाकुन हरसुल्लकुन ज़ाला पोखा करे दियूं माए हिन पोख मो कणक सिरिया मटर चना बाजर जूअर अंब दारू तूत जैतून इंजीर अंगूर फारवा खारका मेवा तो हिन जमीन मो घराया ज़ाल वारी पोख मो बिना बहाजे केमल पुटड़ा तो जाए केमल न्याणियूं तो जाए हर पुत्री मुशरक हालत अञा मागे न तो सुञाणे तारीफ़ मुंहिंजी कर सजदो मुंहिंजो कर घर भरे छॾिया तो मां मुफ्त में जे किरोड़न सां पुट विकाम जे ना अमीर वतियूं वञनि ना असां पुट जे नाले कान सिखूं हा पर अमीरन खे पुट त छॾ धीअ बि नथो ॾियां हिन ग़रीब खे वलर ॾेई मुर्शद हो जाए रब तगारियूं खणी मथो तो सूर करे 12 बचड़ा दिना थी माई थी जे रब मां जने जने थकी पई आ अर्श वारो थो चए अञा ॾींदो मां करोड़न जा मालिक ज़मींदार के ही मरी आ पुट त छॾ पर धीअ बि को मारे तक धीअ बि नवाब नबी बेखान खोसो रहमतुल्लाह अलैह बलोचिस्तान जो वड्डो जमींदार पेरे हुन फरके में हो घरवारियूं टे परणियो पोई घरवारी उहा मुवैदानी हुनखे तबलीग कराए मुवैद करे वडो जलसो रखे ये में कई सवे खेला बकर फंडरा को आए नदीम साहब जेड़ा आलम घुराई सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जेड़ा आलम मेखे साहब जेड़ा हिंद साहब जेड़ा डॉक्टर साहब जेड़ा अल्लाह अकबर जवान हलिया हुआ अल्लाह अकबर जेके हिया टे कलाक कुरान पढ़दा अखियुनि मां नार मेखे साहब जेड़ो जवान रहमतुल्लाह अलैह कंधरन में 3 कलाक तकीर कई हिंदू बजणा बाहर उथी बीठा जनगे थेड़ीअ जे मेमनन संग दिला न्याणियूं दिलऊं कलमो पढ़ी मुसलमान अब्दुल गफ्फार और अब्दुल जब्बार अल्लाह अकबर यो हिन जो वो काडे वाजो ये के 3 कलाक कुरान पढ़दा डॉक्टर साहब रहमतुल्लाह अलैह 2.5 कलाक मां वटो आयो क्यों आखिरी दुआ घुरी 10,000 मानन जो मजमो अजी जे कुरान नबी जो शान शुरू कई मानन के रोआरे विधाई यो सजो कमाल जो कुरान हिंद साहब जेड़ो जवान 3 कलाक कुरान एकड़ो ऑफिसर गजो सखर में मां गाड़ी काया उते गाड़ी के खराब थी पई मोबाइल मटाणी गाड़ी जी हे आयो 5 गाड़ियों साणस पोयो पुलिस जो वडो ऑफिसर
मुखे चई तां केड़ी जमात जाओ मां जो असां जमियत उलमा इस्लाम देवबंद जमात डॉक्टर खालिद मोहम्मद सुमरो साहब हजरत मौलाना फजल रहमान साहब ये असांजा अगवान हजरत साईं हाले शरीफ वारा ये असांजा अगवान तो माखे चई यार भाकुर पा तहांजी जमात हक जी मुखे चई तो मां सूबेदार उन वक्त मुंहिंजी ड्यूटी लगी रिंद साहब जी तकीर ॿुधम हुयो जवान वज़न कोन 3 कलाक कुरान पढ़ी मुखे रोआरे विधई मां हुन फर्के ॾियुमि पोइ जॾहिं हिन जो क़ुरान ॿुधुमि उन ॾींहं खां पोइ तव्हांजो थियुमि चयुमि त होॾे त कुझु ई कोन्हे हक़ त हिते एॾियूं महिनतां कयूं असांजी जमात जे आलमनि बुज़ुर्ग कुरान पढ़ी कमाल आहे ई कुरान अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके जो सेखारी कुरान क्या सेखारी इनकी ज़ियारत क्यों रखियो शरीफ अल्लाह ताला मौलाना लुत्फुल्ला साहब जे जलसे के कबूल करे आमीन जो जमात जो अचण रब कबूल करे कुरान मजीद वडो खजानो इनके सुञाणे वठो मरो तो मुसलमान थी मरो जिक्र कंदे मरो कुरान पढ़दे मरो नेकी जा कम कंदे मरो ओ तहांजी जा जन्नत इन्नल्लाह युदखिलुल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात सुभान अल्लाह चौदा ये तो वो शख्स जन ईमान आंदो अमल सालिह क्या उनके दाखिल कंदुस उन जन्नत में जंहिंमें नहरियूं थियो फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इन कुरान के वेठो पढ़ो एड़ा लाउड हुजन ये रात जो विहार ये मिठो कुरान निंडन में भी मानू थींदा 10 सालन की गाल थुल्ल को मथे हुजा जे कंबा जे विच ते तावरन जो गोठ सब करे विया आलम सगोरा आखिर में मां बेकार के वारो दिनो जनवरी जी 10 तारीख हुजे शामियानो भी पुरानो लगल 5-6 मानू बचा अजी जो कुरान पढ़ियो 2 कलाक रब दिसे तो निंडन में भी मानू थी आया पाड़े ओड़े जा मानू 3 मेलन ते मथिया लाउड लगला आवाज पे वने के स्कूटरन ते के वेचारा चादरा वेड़े आया के किया लछड़ी ते भी कुराड़ा आया के अबा निंडर न पे आई कुरान मजीद रब जे फजल सा पढ़ी इन कुरान असा के उते वेहण न दिनो हाने कुरान जो भी दीदार भी करण आया कुरान बुधन भी आया जिनके इन जो रंग लगे अल्लाह ताला मुझे लफ्जन के कबूल करे आलम ॿिया भी घणा जो कुछ चौराई अमल जी तौफीक दे व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।